साल 2022 दौरान सिंध हाई कोर्ट सूधो मातहत अदालतुनि में 1 लख खां वधीक केस रहिजी विया आहिनि। कराची में 67,348 ऐं हैदराबाद में 30,243 केस पेंडिंग में पियल आहिनि, जॾहिं त अहम केसनि जो चर्चो पिणु रहियो। रिपोर्टनि मूजिबि सिंध हाई कोर्ट समेत सिंध जे मुख़्तलिफ़ मातहत कोर्टनि में 1,20,877 केस उकलाइजी न सघिया। कराची में 67,348 ऐं हैदराबाद में 30,243 केस पेंडिंग में पियल आहिनि। सखर ऐं लाड़काणे समेत ॿियनि कोर्टनि में बि हज़ारे केस अञा ताईं उकलाइजी न सघिया। हलंदड़ साल केसिस जो अंग घटिजण बदिरां वधी वियो। साल 2022 में बि शहरियुनि खे इंसाफ़ न मिलियो। सिंध हाई कोर्ट में साल 2022 में लाहौर में पसंद जी शादी वारे केस जी ॿुधणी थी। परवीन रहमान क़त्ल केस में समूरनि जवाबदारनि खे बरी कयो वियो। एडमिनिस्ट्रेटर कराची के इलेक्ट्रिक सां बिलनि में म्यूनिसिपल टैक्स शामिल करण जो मुआहिदो कयो हो, पर हाई कोर्ट 26 सेप्टेम्बर ते हुकुमनामो जारी कंदे के इलेक्ट्रिक खे बिलनि ज़रिए टैक्स वसूल करण खां रोके छॾियो। PTI जे सेनेटर आज़म सवाती खे बलोचिस्तान मां सिंध आंदो वियो, जंहिं ते संदसि पुट उस्मान सवाती गिरफ़्तारी ऐं केसनि ख़िलाफ़ हाई कोर्ट में अपील दाख़िल कई हुई। 12 जनवरी ते हरीम शाह जे परॾेह में डॉलर खणी वञण जी तकरारी वीडियो साम्हूं अचण ते FIA हरीम शाह खे पुछा-ॻाछा लाइ तलब कयो, जंहिं ते हरीम शाह गिरफ़्तारी खां बचण ऐं वतन वापसी लाइ सिंध हाई कोर्ट सां रुजू कयो ऐं 4 अक्टूबर ते अदालत संदसि ज़मानत मंज़ूर करे वरिती।